पे आती है दुआ बन के तमन्ना मेरी, लब पे आती है दुआ। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल कश्मीर कॉलोनी नंबर 1 जे तरफ़ां हेड मास्टर सर इमाम बख्श सुमरो ऐं सब्जेक्ट टीचर इनायतुल्लाह लाशारी जे तरफ़ां सभिनी प्यारनि ॿारनि खे ईद जूं मुबारकूं। प्यारा ॿारो, असां अॼु क्लास 6 जो सब्जेक्ट पढ़ंदासीं मैथ, जंहिंजो टॉपिक आहे महदूद सेट। प्यारा ॿारो, महदूद सेट जी सभ खां पहिरियां वसफ़ कहिड़ी आहे? इहो चए थो उहो सेट जंहिंमें रुकननि जो तइदादु महदूद हुजे। छा चए थो? उहो सेट जंहिंमें रुकननि जो तइदादु महदूद हुजे उनखे महदूद सेट चइबो आहे। चए थो अहिड़ो सेट जंहिंमें रुकननि जो तइदादु यानी कंहिं बि विची डिंगी जे अंदरि जेके रुकननि जो तइदादु आहे उहो छा हुजे? महदूद हुजे, त उन सेट खे छा चइबो आहे? महदूद सेट चइबो आहे। प्यारा ॿारो, हिन जो जेको पहिरीं मिसाल आहे, सभ खां पहिरियां महदूद सेट असां बयानी तरीक़े सां बि बयानु करे सघूं था ऐं महदूद सेट खे असां जदोली तरीक़े सां बि बयानु करे सघूं था। हाणे बयानी तरीक़े सां असां हिनखे कीअं बयानु कंदासीं? असां चवंदासीं ए सेट बराबरि आहे पाकिस्तान जे सभिनी रहवासियुनि जो सेट। प्यारा ॿारो, पाकिस्तान में तक़रीबन आबादी 22 खां 21 खां 22 करोड़ आहे, यानी असां इनखे ॻणे सघूं था। जॾहिं कंहिं बि रुकन जे तइदाद खे असां ॻणूं ऐं उहे पूरियूं थी वञनि त असां चवंदासीं उहे छा आहिनि? महदूद सेट आहिनि। प्यारा ॿारो, ॿिए नंबर ते असां वटि बी सेट आहे। बी छा जे बराबरि आहे? 9999 खां नंढनि सभिनी अददनि जो सेट। बी बराबरि आहे 9999 खां जेके घटि अदद हूंदा, यानी इहे ॻणप जेतिरा आहिनि। जेकॾहिं ॻणप जेतिरा आहिनि त उहे कहिड़ा सेट चइबा? महदूद सेट चइबा। उनखां बाद में असां वटि अंग्रेज़ी अल्फ़ाबेट जे सभिनी अखरनि जो सेट बराबरि आहे सी जे। हाणे अंग्रेज़ी अल्फ़ाबेट जा जेके अखर आहिनि तव्हांखे ख़बर आहे त केतिरा आहिनि? ए खां वठी ज़ेड ताईं तक़रीबन आहिनि 28 जे क़रीब। हाणे इहे सभ जा सभु ॻणप जेतिरा आहिनि। जॾहिं कंहिं बि सेट जा मेंबर ॻणप जे लाइक़ु हुजनि त अहिड़नि सेटनि खे असीं छा चवंदासीं? महदूद सेट। प्यारा ॿारो, हाणे जदोली तरीक़े सां असां हिनखे बयानु कंदासीं। जदोली तरीक़े में छा आहे? चए थो ए बराबरि आहे 2 4 6, यानी इन जा रुकन महदूद आहिनि, सिर्फ़ु 3 आहिनि। हिन जा बि रुकन केतिरा आहिनि पुट? महदूद आहिनि। बी बराबरि आहे 6 4 2 जे। टियों सेट आहे सी, उहो बराबरि आहे एक्स वाई ज़ेड जे। ऐं चौथों बराबरि आहे, चौथों सेट आहे डी, जेको बराबरि आहे ट्राइंगल, मुस्ततील ऐं स्टार जे। हाणे असां वटि हीअ जेको आहे त्रिकुंडो, मुस्ततील ऐं हीअ जेको स्टार आहे, तारो आहे, इहे जेके आहिनि ज्योमेट्रिकल शक्लियूं आहिनि। हाणे ज्योमेट्रिकल शक्लियूं बि हिन डी सेट जे अंदरि महदूद आहिनि, यानी टोटल तइदाद में 3 आहिनि। अहिड़ो सेट जंहिंमें रुकननि जो तइदादु महदूद हुजे, अहिड़ो सेट जंहिंमें रुकननि जो तइदादु छा हुजे? महदूद हुजे, उन खे असीं छा चवंदासीं? महदूद सेट। प्यारा ॿारो, इन खां बाद में असां पढ़ंदासीं लामहदूद सेट। प्यारा ॿारो, अॼु असां ॿियो टॉपिक पढ़ंदासीं जंहिंखे असीं चवंदासीं लामहदूद सेट। हाणे लामहदूद सेट छा आहिनि? लामहदूद सेट जी वसफ़ आहे उहो सेट जंहिंमें रुकननि जो तइदादु महदूद न हुजे, यानी उहो सेट जंहिंमें रुकननि जो तइदादु महदूद न हुजे उनखे लामहदूद सेट चइबो आहे। उनखे छा चइबो आहे? लामहदूद सेट चइबो आहे। यानी हिन जी सम्झाणी ईअं आहे त अहिड़ो सेट जंहिंमें रुकननि जी तइदाद खे असां ॻणे न सघूं, उहे असां उनखे काउंट न करे सघूं, त उनखे छा चइबो आहे? लामहदूद सेट चइबो आहे। प्यारा ॿारो, लामहदूद सेट जे खे असां 2 मिसालनि सां बयानु कंदासीं। पहिरीं मिसाल बयानी तरीक़े सां बयानु कंदासीं, जंहिंमें असां 3 सेट खणंदासीं। ॿिए में असां जदोली तरीक़े सां बि बयानु कंदासीं, जंहिंमें असां 4 सेट खणंदासीं। प्यारा ॿारो, हाणे सभ खां पहिरियों ए सेट आहे। ए सेट बराबरि आहे दरिया में पाणी जे फुड़नि जो सेट। दरिया में पाणी इलाही आहे, उनजे अंदरि फुड़ा त अञा बि इलाही आहिनि, तंहिंजे करे दरिया जा फुड़ा जेके आहिनि असांजे ॻणप जे लाइक़ु न आहिनि। अहिड़ो सेट जंहिंमें रुकननि जो तइदादु ॻणप जे लाइक़ु न हुजे त अहिड़े सेट खे असीं छा चवंदासीं? लामहदूद सेट। प्यारा ॿारो, असां वटि ॿी मिसाल आहे। बी बराबरि आहे आसमान में तारनि जो सेट। आसमान में तारा जेकॾहिं असां राति जो ॾिसूं त बेशुमार आहिनि, असां ॻणे नथा सघूं, त आसमान में जेके तारनि जो तइदादु आहे उहो बि लामहदूद सेट आहे। हाणे 3 नंबर ते आहे सी बराबरि आहे ॿकरीअ जे जिस्म ते वारनि जो सेट। प्यारा ॿारो, ॿकरीअ जे जिस्म ते जेके वार आहिनि उहे बि ॻणप जे लाइक़ु न आहिनि। जॾहिं कंहिं सेट जे अंदरि उनजे रुकननि जो तइदादु ॻणप जे लाइक़ु न हुजे त उनखे असीं छा चवंदासीं? लामहदूद सेट। प्यारा ॿारो, हाणे बयानी तरीक़े जदोली तरीक़े सां असां रुकननि जे तइदाद खे ॾिसंदासीं त ए बराबरि आहे 1 2 3।
हाँ चए थो असां वटि जेको आहे ए बराबरि आहे 1 2 3 जे त अञा बि हिनजा रुकन ॿिया हली रहिया आहिनि, अञा बि हिनजा रुकन मौजूदु आहिनि। इन जो मतिलबु आहे त हीउ जेको ए सेट आहे उहो असां वटि लामहदूद सेट आहे। प्यारा ॿारो असां वटि मिसाल आहे बी जी, त बी बराबरि आहे 1 3 5 7। अञा बि हीअ जेके डाट आहिनि इहे ॿुधाइनि था त अञा हिते ॿिया अदद बि मौजूदु आहिनि। जॾहिं कंहिं सेट जे अंदरि उहो सेट जेको अञा हलंदड़ हुजे त उन में रुकन जो तइदाद जी ख़बर न पए त केतिरा आहिनि, त उनखे असीं छा चवंदासीं, लामहदूद सेट। प्यारा ॿारो सी बराबरि आहे 5 10 15 20 25 अञा बि हलंदड़ आहे, त इहो जेको सेट आहे उहो छा आहे, लामहदूद सेट आहे। डी बराबरि आहे 0 1 2 3 4, इन में बि रुकन जो तइदाद हलंदड़ आहे, त इन सेट खे असीं छा चवंदासीं, लामहदूद सेट चवंदासीं। प्यारा ॿारो असां अॼु क्लास 6 जी मैथ जा 2 टॉपिक पढ़ियासीं। हिकु पढ़ियोसीं महदूद सेट, ॿियो पढ़ियोसीं लामहदूद सेट। 6 क्लास जी रियाज़ी खे तव्हां खणी करे उन जे अंदरि जेके मश्क़ूं आहिनि मौजूदु आहिनि उन्हनि खे तव्हां हल कयो ऐं गॾोगॾु असांजे पेज खे सब्सक्राइब बि कयो। असां यूट्यूब ते मौजूदु आहियूं, असांजे पेज खे फेसबुक में असांजे पेज खे सभु लाइक कयो ऐं यूट्यूब में असांजे पेज खे सब्सक्राइब कयो। तेसिताईं मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।